बिनी जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न विलादत जो ॾियारो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। निंदो शहर में अंजुमन नौजवान आशिकान रसूल पारां रैली कढी वई। रिपोर्ट करे रहियो आहे मुर्तज़ा मला। सिंध समेत सॼी दुनिया में बिनी जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न विलादत वारो ॾियारो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। निंदो शहर में बि आख़िरी पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत वारे ॾियारे जे मौक़े ते अंजुमन नौजवान आशिकान रसूल पारां हाफ़िज़ ज़फ़र अहमद मेमण ताहिरीअ जी अॻुवाणीअ में मुराद शाह मस्जिद खां मरकज़ी रैली कढी वई, जंहिंमें सवें आशिकान रसूल शिरकत कई। जेका रैली पंहिंजनि रिवायती रस्तनि खां थींदी मेन रोड ते पहुती, जिते मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल रैलियूं जलसेगाह तरफ़ रवानो थी वियूं। जलसे में आशिकान रसूल जो वॾो अंग शरीक थियो। जलसे में मौलाना गुलाम मोहम्मद लोढो नईमी ख़ुसूसी ख़िताब कयो ऐं बिनी जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अक़ीदत जा गुल अर्पिया। उन मौक़े ते जलसे में शिरकत कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अल्हम्दुलिल्लाह जो हर साल जीअं हिन साल अञा वधीक बहितरी आई आहे। असांजो ख़ुसूसी ख़िताब अलामा गुलाम मोहम्मद लोढो नईमी साहिब करणु फरमायो ऐं दुआ आहे त अल्लाह ताला निंदे जी अंजुमन नौजवान आशिकान रसूल के अञा वधीक दिन दुगनी रात चुगनी हिम्मत अफ़ज़ाई करने की तौफ़ीक़ नसीब फरमाए। मुसलमान 12 रबीउल अव्वल हर साल तमाम खुशी ऐं जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं, छो 12 रबीउल अव्वल ते रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी जो मौक़ो हूंदो आहे ऐं उन ते सभु मुसलमान गॾु थी हिकु अज़ीम शान जलसो कंदा आहियूं, जंहिंमें सभु मुसलमान वॾी अक्सरियत सां जेको जलसो मल्हाईंदा आहियूं। साल जीअं हिन साल बि अंजुमन नौजवान आशिकान रसूल निंदो शहर जे तरफ़ खां हिकु अज़ीमुल शान जलसो थियो आहे, जंहिंमें हज़रत अल्लामा साईं गुलाम मोहम्मद लोढो नईमी जो लाजवाब ख़िताब थियो आहे अल्हम्दुलिल्लाह, जंहिंमें हज़ारे आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत कई आहे। ईदुनि जी ईद आहे। महबूब जो मिलाद मल्हाइणु आशिक़नि जी निशानी आहे, ईमान जी निशानी आहे। इन सां असांजे रूह खे राहत मिलंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे महबूब जो मिलाद मल्हायूं पिया। इंशाअल्लाह जेसिताईं जिस्म में जान हूंदी मुंहिंजे महबूब जो शान बयानु कंदा रहंदासीं। जश्न ईद मिलादुल नबीअ जे हिन आलीशान ऐं पुरवकार जलसे में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त बिनी जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत वारो ॾियारो असीं सभु मुसलमान वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। हीउ ॾियारो असांजे लाइ ईद खां बि वधीक आहे। मुर्तज़ा मला, आवाज़ टीवी न्यूज़, निंदो शहर।